अस्सलाम वालेकुम। आओ यहाँ आवाज़ पंहिंजो ज़ैन बलोच आवाज़ यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो ज़ैन सिंधी ऑफिशियल। उम्मीद कयां थो तव्हां सभु जा सभु दोस्त ठीक ठाक खैरियत सां हूंदा, आफ़ियत सां हूंदा। अॼु हिकिड़ी अव्हां सां अहम ॻाल्हि शेयर करणी आहे। हीअ असांजी मस्जिद आहे। हितां कुझु ॾींहं अॻु में भी चोरी थी वई, मतिलबु मस्जिद मां बैटरी चोरी थी वई। वरी अॼु मस्जिद मां जेके माण्हू वुज़ू कंदा आहिनि, टैंकियूं उहे पिणु लाहे विया आहिनि। एतिरी मतिलबु बेहयाई, हल महांगाई त खणी थी वई, पर मस्जिद जो एहतराम कनि माण्हू। मस्जिद मां चोरियूं, हलो अव्हांखे मां ॾेखारियां थो उहे सभु। अस्सलाम वालेकुम वॾा। अब कीअं चोरी थी वई था मस्जिद मां? रोज खंडा ए बैटरी भी कुछ ॾींहं अॻु में चोरी थी वई। हाँ यार, उहा मोटी कौन मोटी यार। पोइ हाणे वरी छा चोरी थी वियो आहे? हाणे राधे पाइप पानी वारा पटे आहिनि। उहो ॾेखारियो। हलो अचो 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 तव्हांखे ॾेखारियो था। चोरी थी हितां बि चोरी थी वई न। हितां हे चोरी ॾिसो हितां टांकी लॻल ही, हे चोरी थी वई आहे वज़ू वारी। मस्जिद मां ई माण्हू नथा मुड़नि। इहे वॉशरूमनि मां, हे वाशरूम मां कढी आहिनि। हे ॾिसो, हे कढी आहिनि, हे भी कढी आहिनि। एतिरी बदहाली, बुख, महांगाई, पर मस्जिद जो माण्हू कुछ एहतराम कनि यार। इबादत जो घर आओ, मतलब एतिरो शर्म कोन त मस्जिद में भी चोरी। इंसानियत ही मरी वई आहे यार। छा चइजे माण्हुनि खे, जाहिल माण्हुनि खे। वॾा पोइ कंहिंखे दाह ॾिनी अथव को अॻिते, को कंहिंखे चयो अथव? कैसे दाह ॾियूं बा, अलाह खे दाह था ॾियूं। हा, अलाह जे घर में अलाह खे चोरी। दाह था ॾियूं, अलाह जी शइ आहे। हा सही आहे बिल्कुलु। हा, हाणे अलाह खे दाह था ॾियूं। न हिकिड़ी ॻाल्हि आहे, चोरनि खे एतिरो शर्म बि नथो अचे। अलाह जे घर मां चोरी, मस्जिद मां। मस्जिद मां त हुननि खे सवली आहे न। ॿिया त विढ़ंदा न, मस्जिद मां केरु विढ़ंदो? अलाह जो भउ कोन अथनि। अलाह जो भउ कोन अथनि। अलाह जो भउ हुजनि त चोरी छो कनि? सही था चओ। अलाह जो भउ कोन अथनि। तौबा यार तौबा। अलाह ईमान ॾींदे न वॾा। ईमान काथों अलाह ॾींदो? अलाह ॾींदे। चोरी था कनि ईमान। अब ॾिठव तव्हां मस्जिद मां चोरी थी वई। कुझु ॾींहं अॻु में बि मस्जिद मां इहा ई बैटरी हिकिड़ी चोरी थी वई। यूपीएस सिस्टम जेको लॻाइणो आहे, उहा बैटरी चोरी थी वई। वरी अॼु सुबुह सां ई चए मस्जिद मां टैंकियूं लाहे विया आहिनि। एतिरी बुख बदहाली माण्हुनि में पइजी वई आहे, बेहयाई। मस्जिद अलाह जे घर मां बि नथा मुड़नि। हा यासर तूं छा थो चवीं? अलाह हिदायत ॾींदा न। हलो त हाणे हलूं था अॻिते, चकर ॾेई अचूं। अज़ल हलींदो? हलो हाणे असां वञूं था पंहिंजी खेती बाड़ी ते थोरो चकर ॾेई अचूं। उते अवां सां मिलूं था। असां अची वियासीं। ॾिसो रुगो सरसब्ज़ सावक ई सावक। ॻोठ जो इहो मज़ो अथव। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, शहर जा जेके माण्हू अगरि बोर थींदा आहिनि त उहे पार्कनि जो रुख कंदा आहिनि। मतिलबु की अहिड़ी शइ जो जिते मतिलबु उन्हनि खे कुझु मिंटनि जे लाइ सुकून मिले, कुझु टाइम जे लाइ। पर अगरि असांजी दिलि खे कुझु बि मतिलबु बेचैनी थी आहे, पोइ असां पंहिंजी ज़मीन ते ईंदा आहियूं। सावक ऐं सावक ॾिसो, हीउ ॾिसो सरियों ई सरियों, केॾो ख़ूबसूरत नज़ारो आहे। हलो अॻिते हलूं था, ॾिसूं था। हवा लॻी पिया ख़ूबसूरत। खूबसूरत मंज़र आहे। अदा संगत अस्सलाम वालेकुम।
अब ॾिसो संगत सॼी गाह करे थी। अवा चाचा साईं अस्सलाम वालेकुम। अब्दुर्रहमान अस्सलाम वालेकुम। ख़ुशि ख़ैरात तबियत ठीकु आहे वतन में ॿाहिरियूं ये हवाले कीअं जी ज़िंदगी गुज़रे ज़िंदगी सूरन में आहे चलो छा हवा ख़ैर आहे ईअं न कर वेली सूरन में न कर वेली ज़िंदगी सूरन में न कर गाह तो कनी जा हाँ यार क्या कजे असां ॻोठड़ा माण्हू जो गाह में पूरा आहियूं बस असां पिनण में पूरा आहियूं गरीब माण्हू न गाए काॾे वञूं हिन हुकूमत तव्हांखे पिनण जहिड़ो करे छॾियो आहे पिनण मस्जिद जी वरी टोटू लाराई जा बा मस्जिद जी चोरी थी थी वञे रोज़ 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 साईं हाणे छा कजे अॻिते इहे प्रकार त निमाज़ ई पढ़ण खे छॾे ॾींदासीं चङी सच थो यार बस असां छा कयूं अब ॿुधो था न ॻाल्हियूं अगरि इहे प्रकार था निमाज़ ॾींदा बाबा माण्हू बाबा ज़ालिम थी विया हिन जो ज़ालिम ज़ालिम मस्जिद माण्हू नथा पढ़नि बेहाई थी विया चाचा बसि काॾे वञूं अलाह को पनाह ॾे अलाह घटि टिजनि ई नथा हाणे माण्हू कोन थियनि माण्हुनि खे टिजनि था अलाह जो भाउ कोन अथनि बसि इहा हाल अथई ॿियो ॿियो चाचा को हाल अहवाल को दुनिया जो को जहान जो चाचा हिन जगह बरसातूं पयूं उन्हनि में को बचा थियो को कुझु वियो को बचो को छा थियो गंज बचो सिर बचायूं वेठा आहियूं सिर बचो न गंज बचो आहे बस सिर बचायूं वेठा आहियूं बा गंज थियो सिर बचो गंज थियो हा साईं हाँ सही छा कयूं? आइनी दौर में जाकर हकीकत सिर बचो सभु कुझु चई हा साईं सिर बचाइण सुनत आहे हाँ शयूं वरी पोइ बि थी थियूं सघनि आयो सिर वरी नथो अची सघे बिल्कुलु अब आए ॾिसो सॼी संगत वेठी आहे आवाज़ रहण छा हाल आहे अल्हम्दुलिल्लाह सब सफ़ा मज़े में ॿाहिरियूं फर्स्ट क्लास तू दा अल्हम्दुलिल्लाह मालिक जा करम कीअं पे ज़िंदगी गुज़रे शुक्र अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास तू दे अलावा पंजो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा करम कडी का व्लॉग शुरू कया दिखाए अब व्लॉग शुरू कया न कुछ ॾींहं खां अच्छा अवा दोस्तनि जी सपोर्ट जी ज़रूरत आहे भाई असा को जेका थी सकदी ता जाके आईडी मेंशन कयो ता साईं साईं वॾी मोहबतूं आवाज़ूं तव्हांजी नवाज़िशूं खैर बतो खैर अल्हम्दुलिल्लाह मालिक जा करम आहिनि असां आयासीं चकर ते निकितासीं मां वञा ज़मीन जो चकर हणी अचां जरूरी है वरी ॾिठमि त तव्हांखे मां वरी संगत सां चकर हणा मिलां कचहरी कयां चाचे जी हुब हुई ॾाढी मां यार अॼु वञा कचहरी खटियूं मिठियूं ॻाल्हियूं कयां चाचे सां कुर्बान तो जाजो आयो हां साईं वॾी मोहबतूं तव्हांजूं तव्हां असांखे पंहिंजो इहो क़ीमती टाइम ॾिनो आहे ई तव्हांखे मां नज़ारो ॾेखारियां ई बीठो अथव मुंहिंजो नंढो भाउ हा सरे चाचे जी महिनत आहे बिल्कुलु असां सभिनी जो चाचो आहे उमिरि में नंढड़ो आहे लॻंदो भाउ आहे पर सभु चाचो न इहो हिननि खे वाज़े कंदड़ आहे हीउ जेको असांजो वेठो आहे न हे ॻोठ में मतिलबु हिकिड़ो मुख़्तसिर जेको हिकिड़ो मक़सूद माण्हू हूंदो आहे मतिलबु जेको हर कंहिं सां कम में कमु हूंदो अथव हर ॻाल्हि में अॻियां हूंदो आहे इहो उहो शख़्स अथव नालो अथसि इनायत चाचा चाचा प्यार में चवंदा आहियूं चाचो ने सभी चाचो हा साईं आयो असांजो चाचो अदा रफ़ीला छा हाल आहे तबियत सिहत ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर आहे ठीकु ठाक मदन में पूरा मालिक जो तापा जो हाल अल्हम्दुलिल्लाह मालिक जा करम छा थो करे अॼुकल्ह भला रुगो गाह में पूरो आई जा आओ यार छा कयूं गरीब माण्हू पढ़ाई वढ़ाई पूरी पढ़ाई कयूं था बा पढ़ाई कयो था आओ हा पढ़ो यार पढ़ो पढ़ो इंटर यार हलूं था हा इंटर में न हां पहिरियां पढ़ाई पोइ ॿियो साईं पढ़ाई हले थी बस माशाल्लाह साईं साईं वॾी महिरबानी पढ़ो पढ़ो बागरी तागरी के सच्ची करवाए कितना ज्यादा वक्त छा दादा देता हूँ कम खा पानी चोरी हाँ भाई चोरी रोज उन्हीं जगह बैटरी चोरी थी वे मोटी ना बाबा काथे मोटिया वयल शइ मोटंदी आहे वही से छुट्टी बस यार खुदा दी दो अलाह ॾींदो बिल्कुलु खुदा अलाह दी दो ॾींदो बाकी राति 5 वॻे बि फायरिंग वॾा शादी या पटाखा हुआ चाचा असांजी संगत को पैगाम ॾियणु चाहियो
साईं तव्हांजी संगत तमामु भली आहे साईं साईं ॾाढो सुठो कमु कयो था वॾी महिरबानी पर यार महिरबानी तव्हांजी दुनिया खे ॾेखारियो था माण्हुनि खे बिल्कुलु साईं बिल्कुलु तव्हांजी वॾी महिरबानी नमाज़ पढ़ो क़ुर पढ़ो हक़ीक़त अलाह खे यादि कयो असांजो पैगाम इहो अथव वॾी महिरबानी ख़बर में कुझु न अथव हक़ीक़त बाक़ी ज़ालिम माण्हू मस्जिद न हुन तां उन्हनि पैसे बि कयूं था हक़ीक़त महिरबानी तव्हांजी अलाह ख़ैर वॾी कंदव। महिरबानी संगत मूंखे ॾींदा इजाज़त इंशाअल्लाह वरी कंहिं ॿिए व्लॉग सां गॾु अवां सां गॾु हूंदासीं अव्हांखे हिकु नंढी गुज़ारिश आहे त मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे ज़ैन सिंधी ऑफिशियल उन खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा अव्हांजी वॾी मां वॾी महिरबानी थींदी इंशाअल्लाह ताला वरी हाँ वो घंटी ज़रूरु वॼाईंदा अब ॿुधो था न घंटी ज़रूरु वॼाइजो इंशाअल्लाह ताला वरी सुभाणे कंहिं ॿिए न्यू व्लॉग सां गॾु अवां सां गॾु हूंदासीं पंहिंजे ज़ैन सिंधी खे इजाज़त अल्लाह निगहबान।